नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भिरयास्टी में खबर ॾींदा हलूं त भिरयास्टी ڀرسان क़ौमी शाहरा ते ॻोठ गुलाम हैदर आराई वासी ॻोठाणे सजाद आराई खे हथ पेर बदल मासूम 3 सालन जी नैंगरी हथ आई है, जंहिं भिरयास्टी पुलिस खे इतला ॾिनो। भिरयास्टी पुलिस नैंगरी खे थाणे ते खणी आई है। नैंगरी जी सुञाणप ॻोठ जीअंदो कलोड़ो वासी माजिदा धी माजिद कलोड़ो तौर थी है। इन सिलसिले में नैंगरी जे वालिद माजिद कलोड़ो ॿुधायो त कुछ महीना अॻु सोहरे मुंहिंजी ज़ाल ऐं मुंहिंजी न्याणी खे पाण वटि घुराए गुम करे छॾियो। अॼु नैंगरी बाबति इतला मिलियो है। हिन चयो त मुंहिंजी घरवारी खे मुंहिंजे सोहरे गुम करे छॾियो, जंहिंजो को बि ॾस पतो न आहे। जॾहिं त मां सोहरे जे ख़िलाफ़ नौशरो फेरोज़ी अदालत में घरवारी ऐं न्याणी जी गुम थियण जी दरख़्वास्त दाख़िल कराई है। इन दरख़्वास्त ॿुधणी पिण रखियल आहे। हिन चयो त नैंगरी ते तशद्दुद ऐं बाहि जी ॾंभ जा पिण निशाननि। ज़ालिम सोहरे रसूल बख़्श ख़िलाफ़ कार्रवाई करे मुंहिंजी न्याणी ते तशद्दुद करण जी सज़ा ॾेई इंसाफ़ कयो वञे। होॾां राब्ते ते भिरयास्टी पुलिस त नाठी ऐं सोहरे जो पाण में मामलो हलंदड़ है, वधीक जांच कयूं पिया। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।